जियो व्यूअर जे सामने पेनाडोल वठी रे गोडन में सूर गोडन में सूर अस्सलामुअलैकुम गरीब जो संग चाल आखिर खुश हो तबियत सही उम्मीद है सब ठीक होना आखिर ना तो भाईजान माना जाम शोर घूमी रहा आहियूं अञा ताईं रेडी न आहियूं थिया छो जो शादी जो सिस्टम आहे शादी हाल में 9 बजे आहे 9 न मतलब 8 बजे पोइ माना 6 बजे जॾहिं रेडी थियूं सम्झो था सो फ़िलहाल वञूं था पिया जाम शोर घुमंदे घुमंदे सो हिते अॻियां असांजा मतलब मिट आहिनि सो उन्हनि चकर लॻायूं अधु कलाक खनि नमाज़ उते पढ़ूं छो जो होॾे वरी लाउड मतलब मसलो बूसेट बसि छा ॿुधायूं गोड़ शोर ॿार हरकती सो हलो ॾिसो जाम शोरो तो भाईजान फाइनली असां रेडी थी चुका आहियूं छो अब असां भाउ जे घर रेडी थिया छो होॾे भाऊ घणी आहे होॾे वॉशरूम बुक आहे बाबा 3 कलाक कतारूं लॻियूं पियूं आहिनि बसि हिकु वञे थो 2 कलाक घुम छा कजे त मां आयो हेॾे पंहिंजो सुकून आहे ॾाढो वेंजी सिंजी फ्रेश थी महिल अलाह पाक जो फर्ज़ अदा कयो सो हाणे होॾे सिर्फ़ु मूंखे कोटी पाइणी आहे इहो पंहिंजो कोट पाइणो आहे कोट सो भाऊ तव्हां हलो था न साईं असां तयार हूं बसि 5-10 मिनट में इंशाल्लाह ताला असां निकिरंदासीं काज जा सरबराह हूं न था असां थोरो लेट पहुचूं अॻु में पहुचंदासीं वेट थोरो वेट चलो सम्झो न किनी ॻाल्हि सही सो हाणे पाण हलूं सामान कपिड़ा जेके लाथा हे ॾिसो काटन जो वॻो चङो मस्तु घोट ई मां थो लॻां हर गुरू अवेस बसि छा कजे शक अथव शक घोट त असां था लॻो रहे शक घणा साल थिया भाऊ शादी साईं राति थी आहे न ज़रे घटि 20 साल ॾींहुं थियो आहे ज़रे घटि 20 साल असां लाइ त राति थी 20 न त 15 ई पर असां लाइ त माना राति थी आहे वरी नहीं समझ नहीं किनी सेठ ज़मीर बा अबू वारनि जो कज़न सम्झो था न सो अदा मुंहिंजो ईअं सम्झो भाई टियो हा बिल्कुलु सो हाणे थोरो सपोर्ट जे लाइ चओ भाई अदा मुंहिंजे भाई टे खे सपोर्ट कयो ऐं ॿियो छा चवंदा हूंदा लाइक कयोसि शेयर कयो हा शेयर बि कयोसि ऐं 2-3 ॿियो कुझु बि ॾेई छॾिजांसि जेको सम्झो कमेंट भाई गंढ खणी हलूं था तव्हां अॻियां जान त फाइनली तव्हां ॾिसी सघो था असां पहिरीं प्यारो ॿाहिरि जहिड़ो दोस्त कुछ नहीं करता तू हलाए किथे घूमी वरी मां किथे ना रात अंदर बीठे ही कोन भाई कोच ना है कोस्टर आए वींदा दी केॾे हाल है शादी हाल है भाईजान नालो छा है कोस्टर जो असगर अली बाबा तो भाईजान पाण हाणे वञूं था पिया हाली तरफ़ सॼो कोस्टर फुल करे भरे गुदे सफ़ा मोकिलियो आहे अञा कुझु बचड़ा रहिजी विया आहिनि उहे ईंदा रखे ते वरी असां आहियूं था बाइक ते हलो वरी तव्हां सां मिलूं था हाल में घोट साहब कार में आहे पर असांजे पोयां अञा घोट साहब संगत थी असांजो शादी हाल सही संगत बिठी आहे भाई हमारा बिठान मदीना प्लस ऑफिस और हमारा व्लॉगर ॾिसो भाऊ वेलकम कर सेटिंग अरे कुरान जाने धोल वॾो प्रोग्राम घोर साहब वेंदो भाउ ब्रेक ॿियो हाल तव्हांखे कीअं लॻो हाल सही आहे माशाल्लाह सही आहियां सुठो आहियां बहितरीन आहियां मतलब किनो आहे कीअं हिकिड़ो बहितरीन हूंदो हिकिड़ो सुठो हूंदो आहे हिकिड़ो सही हूंदो हा माना सही चई सघूं माना हिन लो कैटेगरी में तव्हां तब ये फोटो तू कौन कर दे माने शल का चंगी कुर्सी दा ॾिसो शल का चंगी जगह दा ॾिसो बस माना वेही दा रहो हाल में के बेस्तो भलो दई
हाल में बेस तो के भलो नहीं फोटो कट तो दी ने कोखा केर कटई में बहु बाबा असई लेवल लगाए फोटोग्राफर ही हां बे लेवल ता नहीं कट दो तब ने तब पर्सनालिटी चेक कयो असा जी जबरदस्त हवाए गौर साहब वाल साहब भाईजान छा तो फील देता आगे खुशी थे दी नथी थे जबरदस्त असा जो पुरानो दोस्त दीदारा पासे यो दोस्त केन शाह जो सैयद आशिक अली शाह मने अगर ने ॾाढो बाइक ते दिल खुश थी आहे एकड़ी असा रिक्वेस्ट ता आगे जी त तव्हांखे सब्सक्राइब ऐं लाइक कमेंट ज़रूर करो जी बी रिक्वेस्ट आहे पर पुट के चो मुझे ना शादी दुआ करे बस हाज़िर इंशाल्लाह ता चो घर ओए माहौल ठयो पे अमल अञा मतलब मेहमान वगैरह ना आहिनि पुगा रंग ॾिसो था भाई रंग भैया तो मेहमान वगैरह अचनि जी पुतना सां मिलूं था भाईजान स्टेज मुबारक स्टेज हवा मुझो ॾाढा साईं सेवा घोट जो ॾाढा साईं साईं ख़ुशि हो खेरा हाई साहब अस्सलाम वालेकुम खुश आयो खेरा तबीयत सही है स्टेज ते मौजूद हूँ पाण घोट अञा कोन पुॻो आहे घोट जी एंट्री परेशान नहीं को मसला है हाँ ओके दिया आजान नमाज यूट्यूबर लीमो तो भाईजान लिखत देता भाई जणा ये तबाही थींदी बाकायदा तबाही फिर ता टमाटो लगंदियूं सॾियूं ता लिख रहे हो तयार सिस्टम के वरी ये करे ये ना आयो ता सही सही छो ना आयो ने हेठ करो यो हेठ मथे यो ये पे थींदो समझो सेटिंग थी नी हां सेटिंग फकीर सही वाह नंढो चाचो ताए बुधायो आग में ना 5 वरी बुधाई वरी बुधायो 100 रुपए बुधाई सेठ सदाम हुसैन खान कमरानी घोट बा चालान क्यों हिकिड़ी शइ हथ तो परे कर कौन गई था हल सर छोटड़ू सलीम असां छोटड़ू प्यारो
लाइट है करो सब बाबा चपारी तो एक जणा आहिनि यार अरे हे छा लॻो मूंखे हा सुर्खी अड़े लख लाइ बि कोन थी आया इधर आया बहुत करता है मिलोगे चमक 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 आज तो छोड़ दे यार ये आ रहा इधर ये है ना इधर मैंने खाया भाईजान अस्सलाम वालेकुम किधर घूम दिया साया सी सही प्रोटोकॉल मेरे असांखे तमाम जबरदस्त घोट गिरनो जी प्रोटोकॉल जियो कयो एंजॉय हेलो 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 वेलकम 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 गॉट योर ब्रदर दिस आदर भाई में बैठा हूँ भाईजान आदर भाई में बैठा हूँ सेक्शन सारा तो असांखे चश्मा ना खेरा खेरा को मसलो ना है बुधा किथे असां अब किथे बैठा हो ईमानदार आया कादे या अरे ओ ए तुम चवा दो ती चकणी खाई वजा गोलू मोलू सो ए भाईजान मदीना प्लस ता एकड़ो मिनट मदीना लेडीज पोर्शन है इन पासे लेडीज इन पासे ऑफिस आइलन जी जेंट्स छोकरा से वेलकम में बीठा दान थी सगो था ए सलीम जो नंढड़ो ॾिसो जुनैद माशाल्लाह हा नहीं जुनैद मां चवां थो हीअं चकणी त हीअं हिन करे चकणी खाई वञा हिकिड़ो हिकिड़ो चक सही दो फुकणा वठो तव्हां वठी जाऊं यूट्यूबर साहब नमाज मस्त मौजूद सफा करार सरदार दाढ़ी नंढी कराई वाला कुछ घेरा ये ठही दो हाणे सफा अमन नमाज मस्त मौजूद जिया जिया घोट उथी वेही साणो थी पियो आहे मां अहिड़ो कमु कंदुमि मतिलबु बीठो हूंदुमि वेहंदुमि ई कोन जेको अचे मिलंदो ईंदो आहे ज़रे ज़रे वीचारो उथे थो वरी वेहे थो वरी उथे थो भाईजान हाणे सो हाणे तव्हांखे व्यूअर जे साम्हूं पेनाडोल वठी रे गोॾनि में सूर गोॾनि में सूर हिमल ई ॿुध सो हाणे व्यूअर जे साम्हूं त मां अपील थो कयां भाउ जे लाइ रिज़्क़ रोज़ी जी सरकारी नौकिरी जी ख़ूबसूरत छोकिरी जी ऐं जल्दी शादी जी यकीन जाइ ॿुधायो घणा साल नंढो तव्हां कमेंट्स में लिखो सम्झो अब हाणे कमेंट में तुंहिंजो निकाह पढ़ी ईंदो कोरी कंदा छा न दुआ दुआ अबाए दुआ कञा ये मसला वॾा घोटनि जे लाइ ॾिसो घोटनि जे लाइ मां हाणे जीअं घोट ॾे वेंदुमि न वेंदोमांसि कोन मिलणु चयो मां आयशा ॾिठो आहे न बाबा वॾो जान आहे
हवा यो दरखास्त में मेहरबानी चुमी ॾियण वई अल्लाह खैर कंदो इंशाल्लाह सभिनि लाइ भाइरनि लाइ भेणुनि लाइ दुआ कंदी असां लाइ दुआ कजो बाबा हिला दुआ कयो सफ़र वॾो आहे हिला दुआ कयो हफ़्ते खां पोइ हिते कुड़ियो सैंडल वार ई कोन्हनि वरी तो वॾड़नि जी कचहरी हले थी पई हाल ॾिसो हॉल हॉल हाल रेडी भाई नहीं पटके अहिड़ो कयो आहे अलाए घणो वज़न अथसि है न दिमाग़ ईअं खेर आहे बाक़ी थोरो टाइम आहे निकाह खां पोइ टोपी पाईंदा हा निकाह खां पोइ टोपी मामू मार ॾिसो था मामू मार मोटवर यूट्यूबर जियो बयान असां मिलियासीं वरी था मिलिया भाउ अपील मुंहिंजी दुआ 2070 में निकाह थियणो आहे हाजी लाइव दे रहा है फेसबुक ते हाजी भाईजान पेंडाल फुल थी वियो आहे बाइकूं पार्किंग तव्हां ॾिसी सघो था होॾे हलो सर पैगाम जेके न आया उन्हनि खे मिस था miss you so much मोलाई खे माना घणो मिस था कयूं असां मोलाई दिल दी जय दे मतलब छा किया मां फोटो ॾियां थो एयर ड्रॉप करे मोकिलियो आई डोंट नो सर मूंसां या कैशियर न कयो लाइ काटन लाइ चंबा हाणे वो सही अथई 5 माण्हुनि में हरू भरू सब्सक्राइब कर भाउ